अज़ीम वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही व नबिय्यिही सय्यिदना व मौलाना मुहम्मदिनिल साहिबिल खुल्किल अज़ीम व अला आलिही व अस्हाबिही व अत्बाइही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताए हर वली। आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहलाए खलक। खादिम संदन जिन्नो मलक बलगल उलाब कमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयो त रोशन थियो जहां। चमकिया ज़मीनो आसमां कशफ़त दुजा बिजमालिही। नूर आका दर असुल नूरी संदन सारो नसुल। सीरत ऐं सूरत बेमिसल हसनत जमी ख़िसालिही। इदरीस उन जो ग़ुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ। हे विर्द सुबह शाम आ सल्लू अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा मेहरबान भाइरो, प्यारा दोस्तों ऐं बुजुर्गो, अवां जे साम्हूं क़ुरान करीम जा जेका आयत मुबारक मूं तिलावत करण जी सादत हासिल कई आहे। इन आयत करीम में अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू हिकड़नि सखणी दावा कंदड़नि जे दावा खे बयान करे ऐं उन दावा जो उन्हनि खां सबूत घुरियो आहे। ऐं उन दावा जो सबूत कहिड़ो आहे उहो बि अल्लाह ताला बयान फरमायो आहे। यहूदनि ऐं नसारनि जी दावा हुई त असीं अल्लाह जा प्यारा आहियूं। नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाउह। कनि चयो त असीं अल्लाह जा माज़ अल्लाह पुट आहियूं। कनि चयो त असीं अल्लाह जा प्यारा आहियूं। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जी असां सां मुहबत आहे। असीं खुदावंदे करीम सां मुहबत था रखूं। इहा उन्हनि जी दावा हुई, उन्हनि जो कौल हो, उन्हनि जो चवण हो। सहाबे किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन उन्हनि जी इहा दावा ॿुधी
सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त यहूदी नसारा दावा था कनि त असीं अल्लाह जा प्यारा आहियूं, असीं अल्लाह जा मुहबत वारा आहियूं, असांखे अल्लाह जी मुहबत आहे। छा इहे सचा आहिनि दावा में? छा इन जी मुहबत जी ॻाल्हि ऐं चवणु सही आहे, पूरो आहे? उन्हनि जे इन साल जे बारे में अल्लाह जल जलालहू अमन वालहू क़ुरान करीम जी इहा आयत करीम हला थी। रब्बुल आलमीन इरशाद फरमायो पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु सलाम खे त मुंहिंजा हबीब इहे जेका दावा था कनि त असांजी ख़ुदा सां मुहबत आहे, त उन्हनि खे तव्हां चओ त ख़ुदा जे मुहबत जो दलील कहिड़ो आहे? उहो दलील हीअ आहे, उहो दलील ॿुधायो। जे इन्हनि में उहो दलील आहे त सही आहिनि, जेकर न त न। दावा कहिड़ी, दलील कहिड़ो हो? अल्लाह जल जलालहू अमन वालहू इन आयत में ॿुधायो। अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, फरमा मुंहिंजा हबीब जे तव्हांखे ख़ुदा सां मुहबत आहे, चओ था असीं अल्लाह जी मुहबत वारा आहियूं, असांखे ख़ुदा सां प्यार आहे, असांखे ख़ुदा जे ज़ात बरकात सचो दीन ॾिनो आहे। ईसाई ताईं पंहिंजी दावा था कयो, यहूदी ताईं पंहिंजी दावा था कयो। महबूब करीम अलैहिस्सलाम हिन खे चयो जे तव्हां दावा में सचा आहियो त इन जो सबूत ही आहे फत्तबिऊनी, मुंहिंजी इत्तिबा कयो। जंहिं मुंहिंजी इत्तिबा कई उहो अल्लाह जे मुहबत जे दावा में सचो आहे। यानी ख़ुदावंद करीम जे मुहबत जे दावा जो सबूत कहिड़ो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान बरदारी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते हलणु। नतीजो भला जेकॾहिं कंहिं माण्हू में इत्तिबा नबी आयो त उनखे मिलंदो छा? अल्लाह फरमाए थो युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। जे तव्हां मुंहिंजी इत्तिबा कई, मुंहिंजे चवण ते हलिया, मुंहिंजे फरमान खे मञियो, तव्हांखे ॿ इनाम मिलंदा। हिकिड़ो युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह अव्हां सां मुहबत रखंदो। यानी हींअर तव्हां मुहब आहियो, पोइ अव्हां महबूब थींदव। तव्हां चवण कंदव, पोइ तव्हांजो चयो मञियो वेंदो। तव्हां जान कुर्बान कंदव, पोइ जन्नत तव्हांजे हवाले कई वेंदी। अल्लाह ताला तव्हां सां मुहबत रखंदो। हिकु इहा ॻाल्हि जो वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अव्हांजी सभिनी गुनाहनि खे बख़्शींदो। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, ऐं अल्लाह बख़्शींदड़ आहे, महिरबान आहे। हाणे मक़सदु ही आहे अल्लाह जल जलालहू अमन वालहू जे महबूब प्यारे नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा छाखे चइजे ऐं इत्तिबा जी निशानी कहिड़ी आहे? इत्तिबा छा आहे? हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़ात बरकात जी इताअत ऐं इत्तिबा। इताअत चइबो आहे कंहिंजे चवण खे मञणु, कंहिंजे कौल खे मञणु, कंहिंजे कौल ते हलणु। इन जे करे तव्हां ॾिसंदव त अल्लाह फरमाए थो अतीउल्लाह व अतीउर रसूल, अल्लाह जी बि इताअत कयो, रसूल जी बि इताअत कयो। माना अल्लाह जो बि चवणु मञियो, रसूल जो बि चवणु मञियो। कौल ते हलणु, कौल खे मञणु, कौल ते अमल करणु, इन खे चइबो आहे इताअत। ऐं इत्तिबा छा आहे? इत्तिबा कौल खां मथे आहे, इत्तिबा कौल खां वधीक आहे। इत्तिबा ई शइ आहे। अवां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ु कयां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ी आहे इताअत, हिकिड़ी आहे इत्तिबा। इत्तिबा छा आहे? इत्तिबा चइबो आहे जो कौल सां गॾु उन नक्शे क़दम ते हलणु, उन जी फरमान बरदारी सां गॾु जीअं उहो महबूब नबी चवे तीअं करणु। हेॾे तवजो ॾियो। युहिब्बुकुमुल्लाह, अव्हां सां अल्लाह मोहबत रखंदो, बशर्ते तव्हां रुॻी महबूब करीम अलैहिस्सलाम जे चवण जी न, पर महबूब जीअं कयो आहे ईअं करे बि ॾेखारे। महबूब जे कौल ते बि अमल, फ़इल ते बि अमल, अमल ते बि अमल। ऐं अल्लाह जी सिर्फ़ु इताअत हूंदी आहे। छो त अल्लाह जीअं करे थो तीअं माण्हू करे कोन सघंदो। माण्हू सिर्फ़ु अल्लाह जे फरमान खे मञींदो, अल्लाह जे फरमान ते अमल कंदो। महबूब करीम अलैहिस्सलाम जी इताअत बि आहे, इत्तिबा बि आहे। हाणे सभु मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह।
मुंहिंजो अर्ज़ा त मां मुस्लमान आहियां, महबूब करीम अलैहि जी मुहबत मूंखे आहे, अवां जो चवणु त असांखे आहे। हर कंहिंजी दावा आहे त मां मुहिबे रसूल आहियां, मां आशिक़े रसूल आहियां, मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार आहे। भई को चवंदो त प्यार न आहे। हदीस शरीफ़ में आयो आहे, साईं फरमाइनि था त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नास अजमईन। अवां मां को बि पेसी मोमिन नथो थी सघे तव्हांजो मां हुनखे पीउ खां, माउ खां, औलाद खां, सभिनी खां वधीक प्यारो हुजां। यानी पीउ प्यारो आहे, माउ प्यारी आहे, औलाद प्यारो आहे, ॿारनि सां दोस्तनि सां प्यार आहे, पर सभई जे करे हिकिड़े पासे हुजनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿिए पासे हुजे त उन्हनि सभिनी खे छॾे ॾे, रसूलुल्लाह जे फरमान ते अमल करे। हीअ आहे ईमान कामिल जी निशानी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत हुई, मुहबत जो ई सदको हुयो, जंहिंजे करे तव्हां ॾिसो त सहाबा किराम केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। हींअर असां दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। साईं छा फरमायो उहद जे लाइ? हमें त उहद जबल युहिब्बुना व नुहिब्बुहु। उहद अहिड़ो पहाड़ आहे जो उन जी असां सां मुहबत आहे। तव्हां ॿुधायो त उहद जी मुहबत हुज़ूर खे कीअं ख़बर पई? हुज़ूर फरमायो उहद अहिड़ो पहाड़ आहे, अहिड़ो जबल आहे युहिब्बुना, जंहिंजी असां सां मुहबत आहे। सही माना हिकिड़े पासे मुहबत या ॿिन्ही पासनि खां हमें था नुहिब्बुहु, असांजी वरी उहद सां मुहबत आहे। हिकु हदीस में आयो त उहद जेको आहे सो जन्नत जे दरवाज़नि मां हिकिड़े दरवाज़े मथां आहे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मुहबत पहाड़नि खे आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि मुहबत उन खजीअ जे थुड़ खे ई, जंहिं ते पाण करीम अलैहिस्सलाम वेही ऐं जुमे जे नमाज़ ते ख़ुतबो इरशाद कंदा। बुखारी शरीफ़ में हदीस आहे, सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने शरीफ़ में आया आहिनि, खजीअ जे थुड़ ते वेहंदा हुआ, ख़ुतबो थींदो हो, इरशाद थींदो हो। हिकु सहाबियाणी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां तव्हांजे लाइ मिंबर ठाहिरायां? हली ठाहिरा। जॾहिं मिंबर ठही आयो आहे, मिंबर ते पाण वेठा आहिनि त उन खजीअ जे थुड़ रोअणु शुरू कयो आहे। तव्हां सोचियो, खजीअ जे थुड़ में आवाज़ आयो आहे, रोअण जो आवाज़ आयो आहे। कंहिं बि मुहदस खे इन खां इनकार न आहे। सभु मुहदस जेके चोटी जा मुहदस आहिनि उहे सभु इन ॻाल्हि खे मञनि था, लिखी ॼाण। ऐं हदीस साबित आहे, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मुहबत में उन खजीअ जे थुड़ रुनो आहे। मां अर्ज़ु कयो त जबल जे लाइ पाण फरमायो त उनखे असां सां मुहबत आहे। खजीअ जे थुड़ छो रुनो? हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहबत। जंहिंखे बि अल्लाह ताला मुहबत ॾिनी आहे त मुहिब हमेशह पंहिंजे महबूब जो चवणु वठंदो आहे। मुहिब हमेशह पंहिंजे महबूब जे फरमान खे मञींदो आहे। मुहिब हमेशह पंहिंजे महबूब जी इताअत कंदो आहे, महबूब जे नक्शे क़दम ते हलंदो आहे। मुहबत आहे, इश्क आहे, फलाणो आहे, तीरो आहे, पर जे महबूब जी इत्तिबा नथो करे, महबूब जी इताअत नथो करे, महबूब जो फरमान नथो मञे, त उहो मुहबत जे दावा में कज़ाब आहे, उहो मुहबत जे दावा में कूड़ो आहे, उन मुहबत सची रखी कान्हे। साईं करीम अलैहिस्सलाम जे सहाबा किराम में निहारियो केतिरी मुहबत हुई। हिकिड़ो सहाबी आहे, अशिफा बेतारीख़ हुकूकुल मुस्तफ़ा में अल्लामा क़ाज़ी इयाद रहमतुल्लाह अलैह आंदो आहे। हिकिड़ो सहाबी साईं जी ख़िदमत में आयो, अची वेठो निहारे। असीं तो निहारे अखि बंदि थी वञनि, छिभी न आहियूं, अखि लॻंदियूं हिकु में, हुनजी अखि लॻी नथी। साईं फरमायो मां लक ला ततरिफ़, छा थो अथई, अखि नथी लॻे? अर्ज़ु थो करे, या रसूल अल्लाह, मुंहिंजे अखियुनि खे अव्हां जे दीदार मां डर नथो थिए। छा मुहबत जो कमाल हो। साईं मां पियो ॾिसां, पियो दीदार कयां, पियो निहारियां, मुंहिंजे अखि जो मामिलो आहे, हुननि खे तव्हांजे ॾिसण मां डर ई नथो, मां छा कयां? साईं फरमाइनि था त भला कुझु घुर, तेरी छा घुरां? ख़ुदा करे तव्हां सां गॾु हुजां, अव्हां सां कठे हुजां, अव्हां सां हिते बि गॾु आहियां, आख़िरत में गॾु हुजां, जन्नत में गॾु हुजां। त हीअ मुहबत आहे। हिकु सहाबी आहे, सय्यदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत करण वारो, पाणी भरे ॾे, वुज़ू ला, ॾंदन खणी ॾे, हर शइ हाज़िर करे ॾे। साईं करीम अलैहिस्सलाम राज़ी थी पिया। हमेशह सल घुर छा खपई? असां तव्हांजो मामिलो हुजे चवां थी वारो कढाए, जेका वॾी बिल्डिंग असांखे ॾियार, को बंगलो ॾियार, के रहाइश ॾियार, के फलाणो ॾियार, के लखे रियाल ॾियार, पर हुनजी मुहबत निहारियो। साईं सल घुर छा खपई? अर्ज़ु थो करे, साईं असअलुक मुराफ़क़तक फिल जन्नत, अल्लाह ताला करे तव्हां सां गॾु जन्नत में हुजां। साईं अवाई रसाल खे ॿियो कुझु घुर? हिन ते इहो ई सुवाल आहे। हिकु ॼण उर्दू में शाइर चयो आहे त हुन छा जवाबु ॾिनो त साईं मंज़िल मिली, मुराद मिली, मुद्दआ मिला।
मंजिल मिली, मुराद मिली, मुद्दा मिला, मिल जाए कर हुजूर तो समझो खुदा मिला। सब कुछ खुदा से मांग लिया, तुझको मांग कर उठते नहीं है हाथ मेरे इस दुआ के बाद। बस असअलुका मुराफकतक फिल जन्नत। हबीब सोना जे तव्हां सां हिते गॾु आहियां, अवां सां जन्नत में बि गॾु हुजां। अहिड़ा कई मुहबत जा मिसाल आहिनि। सहाबे किराम जे क़ल्बनि में मुहबत ही, महबूब करीम अलैहिस्सलाम सां प्यार हुयो, पर उनजो मतिलबु इहो कोन हो त उहे बेनिमाज़ी हा। उनजो मतिलबु इहो कोन हो त उहे ॾाढ़ियूं पूरींदा हुआ। उनजो मतिलबु इहो कोन हो त रोज़ा न रखंदा हुआ। उनजो मतिलबु इहो कोन हो त क़ुरान करीम जी तिलावत न कंदा हुआ। उनजो मतिलबु इहो कोन हो त सुन्नत रसूल खां परे हूंदा। माज़ अल्लाह, न न, हू पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जी हर सुन्नत ते अमल कंदा हुआ, हर सुन्नत लाइ जद्दोजहद कंदा हुआ, सुन्नत जी इताअत कंदा हुआ, सुन्नत जी इत्तिबा कंदा हुआ। ऐं उन लाइ हुनखे जो कुझु ॾियणो पियो उहो ॾियण लाइ तयारु हा, क़ुर्बान करण जे लाइ तयारु हा। पंहिंजे जान जा सौदा कयूं, पंहिंजे बचनि जूं क़ुर्बानियूं ॾिनऊं, हर शइ क़ुर्बान करे ॾेखारियूं। तव्हांखे ख़बर आहे हीअ जरा जंग उहद लॻी आहे, हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आहे बरकात, जन सहाबे किराम रज़ी अल्लाह तआला अन्हु सां गॾु हुया। जंग उहद में छा थियो आहे तफ़सील सां किसे बयान करण जे बजाय मां सिर्फ़ु मक़सद थो अर्ज़ु कयां। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिंजे मथां दुश्मननि वार कयो आहे, संदन दंद मुबारक शहीद थी पियो आहे, संदन गलनि फाकनि में तकलीफ़ आई आहे, पाण मथां ई खां हेठां ई जारी लही आया आहिनि, शैतान ऐलान कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया। अल्लाह ताला जी ज़ात आहे बरकात, रहम करम फरमाए। हबीब करीम अलैहिस्सलाम त हुया, शहीद कोन थिया हुया, मौजूद हुया, पर हुनजो ऐलान कयो। सहाबे किराम परेशान थिया, को काॾे वियो, को काॾे वियो, को काॾे वियो। जॾहिं अॻुवाणी करण वारी ज़ात जो शहीद थिया त बाक़ी केरु आहे? मदीने शरीफ़ में हाणे हितां माशाअल्लाह सॼो शहर गॾिजी वियो आहे, पर उन वक़्तु शहर गॾियल कोन हो, उहो त परे हो, शहर परे हुयो। उतां ई हिकिड़ी अंसार औरत आहे, उन ख़बर ॿुधी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया। उहा उतां ई निकिती आहे, तेज़ आई आहे, औरत आहे, न हुनखे हथियार आहे, न हुनखे असलिहो आहे, न हुनखे तलवार आहे, न हुनखे तीर आहे, न हुनखे नेज़ो आहे, न हुनखे खंजर आहे, कुझु बि न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर, न भाले पर। हथियार हूंदो आहे, टेक हूंदी आहे, सहारो हूंदो आहे, कुझु बि न, ईअं निकिरी पई आहे। रस्ते में हिकु सहाबी मिलेसि थो, अम्मा काॾे थी वञी? तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वियो, फिक्र न आहे। वरी ॿियो थो चए तुंहिंजो भाउ शहीद थी वियो, जॾहिं फिक्र न आहे। टियों थो चए तुंहिंजो पुटु शहीद थी वियो, जॾहिं सभु शहीद थी विया, पर ॿुधायो त मुंहिंजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े हाल में? छा मुहबत ही आई आहे, वधी आई आहे। जॾहिं साईं करीम अलैहिस्सलाम खे ॾिसे थी, जॾहिं कुल मुसीबतन बअदक जलालू, या रसूल अल्लाह, अवां ज़िंदा आहियो, अवां सलामत आहियो, त हर मुसीबत खां वॾी ॻाल्हि कान्हे का, पुट मुड़ुस सभु तव्हां तां क़ुर्बान आहियो। हीअ असल छा हो त मुहबत जी दावा असां में घणी आहे। मां चवां थो आहे ई मुहबत मूं में, तूं चए थो आहे ई मुहबत मूं में, पर मुहबत जे लाइ मुंहिंजा मिठा क़ुर्बानी खपे, मुहबत जे लाइ महिनत खपे, मुहबत जे लाइ सदको करणो पवंदो आहे। मुहबत वारनि पंहिंजा बच्चा, पंहिंजूं जानियूं, हर शइ क़ुर्बान करे छॾी। बदर जी जंग जॾहिं लॻी, हिकु ॿ ॾिठा भाइर हुया, हिक जो नालो मुआज़ आहे, ॿिए जो नालो मुअव्वज़ आहे, ॿिन्ही जो पीउ ज़िंदह न आहे, ॿई अचनि था पंहिंजे अमर वटि, वारदा वटि। उहो परेशान आहे, पुछनि था मां छाजे लाइ परेशान आहे? अबा परेशान इन जे लाइ आहियां जो अव्हांजो पीउ कोन्हे, जेकॾहिं हुजे हा उहो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी जंग जे मैदान में वञे हा। उहो आहे कोन, तव्हांजो असांजो पूरे घर जो जंग जे मैदान में हिसो ई न थियो, असीं महरूम रहिजी वियासीं। उहे ॿई भाइर मुआज़ ऐं मुअव्वज़ न छा आहिनि, माना सन्ने बुलूग़ खे पहुतल न आहिनि, हुनजे मथां जंग करणु फर्ज़ कान्हे, हुननि खे विहणु ज़रूरी न आहे, पर अमर जी इजाज़त सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मोकल वठी मैदान में पहुता। जॾहिं मैदान में पहुता आहिनि त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ सहाबी खां पुछनि था, अबू जहल किथे आहे? अबू जहल वॾो असांजो कुंवर कमांडर आहे, हू वॾो माण्हू आहे, हुनजे चौधारी ॿिया बीठा आहिनि, तव्हां छा कंदव हुनखे? इन ॿुधायो त किथे आहे? हिकु उर्दू वारे चयो आहे त हुन छा जवाबु ॾिनो, हिफ़ाज़त कर रहा है गर्द उनके फौज का दस्ता,
उनजी चौधारी हिफ़ाज़त आहे, काफ़िर उनखे बचाए बीठा आहिनि, वॾो उनजो कुरैशी सरदार आहे। त जवाबु कहिड़ो था ॾियनि, ये दस्ता कब तलक रोकेगा इज़राइल का रस्ता। हिनखे बचाए थोरी सघंदा। ऐनमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। तव्हां केॾनि मज़बूत क़िलनि में हुजो, कोटनि में हुजो, पोइ थींदो असर किथे आबू जहल। उन्हनि खे यकीन हो, पक ही अज़्म हो त इंशा अल्लाह ताला असीं जेकॾहिं ईंदासीं अबू जहल खे मारींदासीं। उहे ॿई भाउ, हिक जो नालो मुआज़ आहे, ॿिए जो नालो मुअव्वज़ आहे, ॿई अचनि था त गुरू शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॿई भाउ तलवारूं हथनि में, मसफ़ूं तलवारूं खजनि, मैदान बदर में अची पंहिंजे हुन अबू जहल ज़ालिम खे, अबू जहल काफ़िर खे ॿिन्ही भाउर कयो। तलवार हिकिड़ी हई, ॿिए हई, अबू जहल किरियो आहे, हुनखे धके केराए ज़मीन ते पहुचाए ऐं ख़ुशियूं था कनि त अबू जहल जो पुटु इकरमत बिन अबी जहल जो अञा मुस्लमान न बणियो हो, सहाबी न थियो हो, हुन वरी हिकिड़े खे कुड़े तलवार हई, हिकिड़े भाउ जी बांह कटिजी पई आहे। सीरत जे किताब में लिखियो आहे त हुन बांह खे पंहिंजी लत ॾेई छिने थो त जंग में हा रुकावट न बणिजी, बांह जो फ़िक्र न आहे, रुकावट न बणिजी। वरी ॿिए ते वार थियो आहे, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला ने, ॿिया सहाबी जेके हुआ उहे फरमाईंदा था त असां ॾिठो त वॾी ॻाल्हि आहे, अबू जहल जहिड़े दुश्मन खे हिननि धके केराए विधो आहे। हिकिड़ो सहाबी आयो, उन अची हुनजी सिर खे गर्दन खां जुदा कयो, अबू जहल खे क़त्ल कयो, ॼण क़त्ल थी वियो। सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ख़िदमत में अर्ज़ु कयो त साईं अबू जहल खे कंहिं मारियो? अबू जहल जो कातिल कंहिंखे चऊं? जंहिं हुनजो सिर धार कयो आहे, या हिन नौजवान नंढनि खे, पाण फरमायो त ही नंढा नौजवान जेके हिठी उमिरि वारा हा, ख़ैरत ही, ईमानी तक़ाज़ा ही, ईमानी जज़्बो हो, ईमानी जोश हो, हुनजे दिलि में करार न हो त को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मन खे अची छॾियो। अहिड़ा कई वाक़िया मिलनि था, अहिड़ियूं कई ॻाल्हियूं अचनि थियूं पयूं जिन मां सहाबे किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम जी मुहबत साबित आहे। पर मुंहिंजा हबीब जा उम्मती हो, इन मुहबत जो मक़सदु आहे त सहाबे किराम वांगुरु इत्तिबा कजे, सहाबे किराम वांगुरु इताअत कजे। कुरान करीम अल्लाह ताला फरमायो आहे फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ। ऐं हबीब जा सहाबी जे ॿिया माण्हू बि अहिड़ी तरह ईमान आणींदा जीअं अव्हां ईमान आंदो आहे त पोइ हिदायत वारा आहिनि। वइन तवल्लौ, पर जे नथा ईमान आणीनि फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़ फ़सयक्फ़ीकहुमुल्लाह वहुवस समीउल अलीम। जे नथा ईअं कनि त पोइ ख़ुदि इख़्तिलाफ़नि में आहिनि, इन जो को फ़िक्र न कर, रब्बुल आलमीन तोखे इन्हनि खां काफ़ी आहे। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जी इत्तिबा कयूं। मां अवां मदीने शरीफ़ जे बाशिंदनि खे, मदीने पाक में रहण वारनि खे छा अर्ज़ु करे सघां। अवां जो अल्लाह ताला जी ज़ात बरकात सुठो नसीब कयो आहे, ख़ुशि नसीब आहियो, ख़ुशकिस्मत आहियो, भले भाग वारा आहियो, भले नसीब वारा आहियो। जो साईं फरमाईं था इन्नल ईमान लयारिज़ु इलल मदीना कमा तारिज़ुल हय्यत इला ज़हरिहा औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाईं ईमान मदीने में ईअं अची पनाह वठंदो जीअं नाग पंहिंजे सोराख़ में अची पनाह वठंदो। साईं फरमाईं इन अला अबवाबिल मदीनत मलाइकतन ला यदखुलुहा दज्जाल वला ताऊन। मदीने जे चइनी पासनि ते दरवाज़नि ते अल्लाह ताला जा मलाइक वेठल आहिनि। न मदीने में दज्जाल ईंदो, न मदीने में वबा जी बीमारी। छा जंहिं शहर जो एॾो शान आहे, जंहिं शहर जी एतिरी अज़मत आहे, जंहिं शहर जी एतिरी इज़त आहे, जंहिं शहर में अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी एतिरी रहमत आहे। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतियो, उन शहर में रही करे असीं गैर शरई कम न कयूं, नाजाइज़ कम न कयूं। अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे रसूल मक़बूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सुन्नत पाक जे ख़िलाफ़ को बि कम न कयूं। असां ने सिर्फ़ चंद ॻाल्हियुनि ते सुन्नत बंदा अदा सुबहानक अल्लाहुम्मा नमाज़ पढ़ी सुन्नत आहे, सुबहान रब्बियल अज़ीम रुकू में सुन्नत आहे, सुबहान रब्बियल आला सही सुन्नत आहे, अल्हम्दुलिल्लाह। पर हर तरह सां खाइण में, पीअण में, जीअण में, मरण में, उथण में, वेहण में, हर मरहले ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी इत्तिबा करणी आहे। शादीअ में, ग़मीअ में, ख़ुशीअ में, ॾुख में, ईअं न त हिकिड़े पासे बसि अदा माशाअल्लाह मूं मुंहं ते दाढ़ी रखी आहे, मूं सुनत अदा कई थी, बसि मथे ते पटको आहे मूं सुनत न।
ॾाढी सुन्नत आहे इहा करणी आहे, फटको बि सुन्नत आहे इहा करणी आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जे निमाज़ पढ़ी आहे ईअं निमाज़ पढ़णु इहा बि सुन्नत आहे। हुज़ूर कीअं जिहाद कया उहो बि सुन्नत आहे। हुज़ूर कीअं ख़ैरात ॾिनी उहो बि सुन्नत। हर सुन्नत जेका मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी आहे उन ते अमल करणु। मिशकातुल मसाबी हदीस जो किताब आहे, पंहिंजे मुल्क में आम पढ़ायो वेंदो आहे मदरसनि में। उन में साईं जो इरशाद आहे, मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्र मैत शहीद। साईं फरमाईंदा था त जॾहिं मुंहिंजी उम्मत में फसाद, फितनूं, बुरायूं, गुनाह, पुछरायूं, कई बुरा कम पैदा थींदा, पोइ उन वक़्तु जंहिं मुंहिंजे सुन्नत खे वरितो, उन वक़्तु जंहिं मुंहिंजे सुन्नत ते अमल कयो, उन जंहिं मुंहिंजे सुन्नत सां प्यार रखियो, फलहू अज्र मैत शहीद, उनखे 100 शहीदनि जो सवाबु। हाणे अव्हां ॿुधायो त हिकु शहीद जी कुर्बानी केॾी आहे, हिकु शहीद जी मेहनत केॾी आहे, हिकु शहीद जो शान केॾो आहे। क़ुरान करीम अल्लाह फरमाए थो पियो, वला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउम वलाकिन ला तशउरून। जेके अल्लाह जे राह में कुसनि था उन्हनि खे मर न चओ, इहे ज़िंदा आहिनि पर अव्हां कोन था सम्झो। जॾहिं शहीद जो हेॾो शान आहे जो उन खे मर न चओ। हदीस शरीफ़ साईं फरमाईंदा था त शहीद खे शहीद छो थो चयो वञे, शहीद खे शहीद छो थो चयो वञे, इन जे करे जो अल्लाह ताला उनखे शहादत जे वक़्तु जन्नत जा मंज़र अॻियां आणींदो। एॾो शहीद जो शान आहे, पर इन जे हूंदे बि जेको माण्हू शहीद जे हिकिड़े शहीद जो एॾो दर्जो आहे पर जे सुन्नत रसूल ते अमल करे, सुन्नत रसूल जी पाबंदी करे, सुन्नत रसूल सां प्यार रखे, त फलहू अज्र मैत शहीद, उनखे 100 शहीदनि जो सवाबु। तव्हां असांखे अल्लाह जल जलालहू मनालहू करम कयो आहे, रहम कयो आहे, महिरबानी कई आहे, इनायत कई आहे, नवाज़िश कई आहे, जो अहिड़ी मुक़दस सरज़मीन ते रहायो आहे। त इन जो मतिलबु इहो न थिए त असां सिर्फ़ु खाइण जे हवाले हुजूं, असां सिर्फ़ु फिल्मुनि जे हवाले हुजूं, असां सिर्फ़ु नाजाइज़ कमनि जे हवाले हुजूं, असां सिर्फ़ु बदकिरदार जे हवाले हुजूं। अल्लाह ताला असांजे फ़िक्र में, असांजे क़ल्ब में, असांजे वार वार में, असांजे रत जे कतरे कतरे में अल्लाह ताला दीन जो दर्द पैदा करे। अल्लाह ताला असां में शरीयत मुस्तफ़ी ते अमल पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यादि रखो, कई माण्हू कई ॻाल्हियूं कंदा आहिनि, बाबा छाजी शरीयत, छाजो दीन, मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह। अल्लाह फरमाए तो क़ुरान करीम में, सुम्म जअलनाक अला शरीयत मिनल अम्र फत्तबिहा। महबूब करीम अलैहिस्सलाम असां तोखे शरीयत ते रखियो आहे, उन जी इत्तिबा कर, ॿिए कंहिंजी इत्तिबा न कर। त असां तव्हां मदीने शरीफ़ में हुजूं, मके में हुजूं, पाकिस्तान में किथे बि हुजूं, अल्लाह जल जलालहू मनारो जा प्यारा बानव, असांखे शरीयत मुस्तफ़ी ते अमल करणो आहे, सुन्नत रसूल ते अमल करणो आहे, इत्तिबा हबीब ते अमल करणो आहे। नजात जो रस्तो इत्तिबा, छोटकार जो रस्तो इत्तिबा आहे, बहितरी असांजी इत्तिबा रसूल में आहे। ॿी का राह असांजे लाइ क़ाबिल क़बूल न आहे। फलाणे जी न, कंहिं बि बुज़ुर्ग जो कौल हुजे, कंहिं बि आलिम जो कौल हुजे, कंहिं बि पीर जो कौल हुजे, कंहिं बि वॾेरे जो कौल हुजे, कंहिं बि अमीर जो कौल हुजे, कंहिं बि बादशाह जो कौल हुजे, उनखे भेटियो त क़ुरान सां मुवाफ़िक़ आहे, हदीस सां मुवाफ़िक़ आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जे फरमान सां मुवाफ़िक़ आहे, हुज़ूर जी इत्तिबा जे मुवाफ़िक़ आहे, इताअत जे मुवाफ़िक़ आहे। जे आहे त अल रस वल ऐन आहे, जे न आहे त उहो असांखे क़बूल न आहे। क़ुरान करीम अल्लाह ताला छा फरमायो आहे? अल्लाह फरमाए थो, मन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। जंहिंखे हिदायत खुली मिली आहे, रस्तो साफ़ थी मिलियो आहे, वाट ज़ाहिर थी मिली आहे, उनखां पोइ बि रसूलुल्लाह जे रस्ते जी मुखालफ़त थो करे। वमन युशाक़िक़िर रसूल, मुखालफ़त थो करे रसूल जी, मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, उनखां पोइ जो हुन में हिदायत खुली चुकी आहे। व यत्तबि गैर सबील